सकरन डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरियार गुल मेमन जी सदारत हेठि नेशनल एक्शन प्लान बाबति क़ाइम डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी जो तारफ़ी इजलास DC ऑफिस जे दरबार हाल में थी गुज़रियो। इन मौक़े डिप्टी कमिश्नर शहरियार गुल मेमन ॿुधायो त वफ़ाक़ी सूबाई हुकूमत पारां नेशनल एक्शन प्लान ते अमल दरआमद कराइण लाइ ज़िले सतह ते डिप्टी कमिश्नर जी अगवानी में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी क़ाइम कई वई आहे, जंहिंजो ही तारुफ़ी इजलास मुनक़द कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त कमेटी में पुलिस, एक्साइज़, ख़ुराक, ज़राअत, एनर्जी, लेबर, सोशल वेलफेयर, वुमेन, औक़ाफ़ खाते समेत क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि खे मेंबर मुक़ररु कयो वियो आहे। कमेटी जो मक़सदु ज़िले में ग़ैर क़ानूनी हलंदड़ पेट्रोल पंपनि, यूनिटनि, मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई करण समेत ज़िले में बिजली चोरी ऐं नॉन कस्टम पेड शयुनि जी रोकथाम, मदरसनि जी रजिस्ट्रेशन लाइ क़दम खणणु आहे। हुन वधीक चयो त डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास हर महीने मुनक़द करे रिपोर्ट वफ़ाक़ी ऐं सूबाई एपेक्स कमेटी खे मोकिली वेंदी। डिप्टी कमिश्नर कमेटी मेंबरनि खे ज़ोर भरियो त हू एपेक्स कमेटी पारां मिलियल हिदायतुनि ते अमल कंदे ईंदड़ महीने खां कार्रवाई तेज़ कनि त जीअं इन्हीअ जी रिपोर्ट सूबाई एपेक्स कमेटी खे मोकिले सघिजे। इजलास में सभिनी तालुक़नि जे असिस्टेंट कमिश्नरनि ऐं कमेटी मेंबरनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी